मिनटनि जी वीडियो ठाही। अवल मुंहिंजो धणी कादर पंहिंजे कुदरत सां क़ाइमु आहे क़दीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो सारा सचो धणी चए हम हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान तूं। अॼु असां हुन अमर शहीद इरफान मेहदीअ जे 25वीं वरसीअ जे मौक़े ते गॾु थिया आहियूं। हिन जी शहादत, हिन जो अज़म, हिन जो हौसलो सिंध ऐं सिंधी माण्हुनि जे मोहबतुनि जो मर्कज़ रहियो आहे। हिन जी जदोजहद सिंध जी निजात ऐं सिंधी माण्हुनि जो मुल्कूं हासिलु करण लाइ हिन GM जो ख़्वाब खणी सॼी सिंध में घुमियो ऐं सॼण ऐं साणे कंहिं अणा से विसरे हैफ़ तिनी खे होए वतन जिन विसारियो। वतन जे लाइ जाखोड़ींदड़, इल्म अदब जे लाइ जाखोड़ींदड़ ही खाहोड़ी जेको पंहिंजे लतीफ़ जे फ़िक्र, GM जे फ़िक्र ऐं पंहिंजे वॾनि जी रवायत खे क़ाइमु कंदे अॻिते वधियो। अॼु फ़वाद ऐं महराज जे रूप में हिन जा वारस हिन जदोजहद खे, हिन मोहबतुनि खे, हिन प्यार खे, हिन सूंहं खे, हिन सचाईअ खे खणी अॻिते वधिया आहिनि। अॼु असीं हिन जे मदार ते आया आहियूं, हिन खे सलाम पेश था करियूं ऐं इहो वचन था करियूं त इरफ़ान जी जेका जदोजहद हुई, इरफ़ान जो जेको प्यार जो फ़लसफ़ो हो, इरफ़ान जो जेको मोहबत जो फ़लसफ़ो हो, तसव्वुफ़ जो फ़लसफ़ो हो, सूंहं सचाई जो फ़लसफ़ो हो, उनखे खणी अॻिते वधंदासीं ऐं पंहिंजी मंज़िल लाइ माणींदासीं। ऐं हमेशह हीउ जेको रोशन सिज जी हिन जी क़बर, हिन जो फ़लसफ़ो जारी रहंदो। खपुर गारो ॾिनसी वॾो विधई वेर, नांगन वेंदे निकिरी तो डर मथां पेर, ही तनी जो ढेर जूनागढ़।